अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी मां जे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जे करे मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जो हुयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज हिकु अज़ीम इंसान, महताब महबूब। सिंधी ॿोली उन जी तारीख़, तहज़ीब ऐं सकाफ़त सां बेइंतहा लगाव ऐं जज़्बाती वाबस्तगी रखंदड़ सिराजुल हक़ मेमण, अदीब, सहाफ़ी, कानूनदान, दानिश्वर, मुहक़िक़, मुतरजिम, नक़ाद ऐं ॿोलीअ जो पारखू हुअण जे हवाले सां त वॾो नालो आहे ई, पर हिकु इंसान जे हवाले सां पिणु हू बहितरीनु इंसान हो, जंहिंजी शायदि ई हुन जूं कुल काविशूं आहिनि जेके हुन जी दिलि ऐं रूह जी सचायुनि खे पढ़ंदड़ जे साम्हूं आणीनि थियूं। या मुंहिंजी बदकिस्मती जो हिन इल्म जे भंडार इंसान सां हिकु अधु अदबी ख़त जे लिख पढ़ खां सवाइ मुंहिंजी कॾहिं बि का रूबरू मुलाक़ात या ॻाल्हि ॿोल न थी सघी। अलबत हिकु ॿ भेरो इस्लामाबाद या कंहिं अदबी महफ़िल में सरसरी तौरु सलाम दुआ थी हूंदी, पर हाणे त उहा बि ख़ुशनसीबी भाईंदसि जो मां संदसि शानदार ऐं रोबेस्ट शख़्सियत खे ॾिसी सघी हुअसि। हूअं बि संदसि कलमी काविशूं सदाईं मुंहिंजे ध्यान जो मर्कज़ रहियूं आहिनि, जिन खे मूं हमेशह वॾे चाह मां पढ़ियो आहे। हिन जो समूरो कलमी पोरियो लाशक त सिंधी ॿोली ऐं अदब जो मान आहे, जंहिं ते सिंध जेतिरो नाज़ करे सो घटि आहे। जीअं त उहो हिकु घण पासाई शख़्सियत हो त हुन जे फ़न, फ़िकिर ऐं शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ वॾी नज़र ऐं गहरी सोच जी ज़रूरत आहे, छाकाणि जो हू हिकु कमिटेड लेखक हो, जंहिं हर हवाले सां सिंध जी तारीख़, तहज़ीब, सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी ख़िदमत करण खां वसां की न घटायो। ॼण हुन ते धरती ऐं ॿोलीअ जो को कर्ज़ु हो, जंहिंखे हुन लाशक त पाण ते वॾो फ़र्ज़ु सम्झी पूरो कयो। ऐं ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त सिराज कॾहिं बि नाक़दरी ऐं नज़र अंदाज़ीअ जे वर न चढ़ियो, बल्कि ज़िंदगीअ में ई इन पंहिंजी सचाई, बुर्दबारी, नेक नियती ऐं उसूल परस्तीअ वसीले पाण मञराए वरितो। अॼु असीं इन अज़ीम इंसान खां महरूम थी विया आहियूं, पर संदसि लिखणियूं सदाईं अमर रहंदियूं। ख़ुदा संदसि कुटुंब ऐं समूरी सिंध खे ई नाक़ाबिले बर्दाश्त सदमूं सहण जी तौफ़ीक़ ॾे। सकाफ़त खाते ऐं सिंधी ॿोली अथॉरिटी जे सहकार सां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में सिंधी ॿोली ऐं सिराज सेमिनार में 21 फरवरी 2013 ईस्वीअ ते पढ़ियल। आयल करियां कीअं, डॉक्टर फहमीदा हुसैन। नसे वण वणनि में नसी कातारियूं, पसियो बाज़ारियूं, हींअड़ो मुंहुं लूण थिए। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां कागर ऐं कलम खणी वेठे कुझु लिखण लाइ जतन कयमि, पर जहिड़ो कर न हथनि में साहु आहे न कलम में मस। घणी कोशिश करण ते जे हथ हलियो बि थिए त भिटाईअ चवाणी हर हर लुड़कनि लिखण न ॾियनि, लुड़क लिखण न ॾियनि, किरियो पवन कलम ते वारी कार हुई। पाण खे ॾाढो पिरभाइण जी कोशिश कयमि, अदा जो आख़िरी मुर्क सजल चहिरो अखियुनि अॻियां फिरियो अचे। तमामु मुतमइन ऐं पुरसकून माण्हूअ वारी मुर्क संदसि चपनि जे कुंडुनि ते अची असांखे दिलदारी ॾेई रही हुई, ॼण चई रहियो हुजे, रो छो था बाबला, मूं भरपूर ज़िंदगी गुज़ारी, सिंध सां सचो रहियुसि, माउ पीउ, भाइरनि भेणुनि ऐं ज़ाल जा फ़र्ज़ पूरा कयमि, पुटनि पोटनि ऐं पोटियुनि जी नंढड़ियुनि नंढड़ियुनि ख़ुशियुनि ऐं कामयाबियुनि खे माणियुमि, ऐं मोट में मूं सभिनी जी अथाह मुहबत ऐं इज़त हासिल कई। पर उन महिल मूंखे संदसि मुर्क ऐं हल्को हल्को दर्द झलकंदो ॾिसण में आयो। उहो दर्द त असां सभिनी खे ॾाज में मिलियो आहे। हुन जी ज़ात ऐं कुटुंब जे लाइ इत्मीनान वारी मुर्क जी त का हैसियत ई कान्हे। हू पंहिंजे सुखे सताबे ख़ुशहाल ऐं ख़ुदि मुख़्तियार सिंध वारे ख्वाब जी साबिया न ॾिसी सघियो। सिंध जे हीणे हाल ऐं ग़ैर यकीनी आईंदे जो दर्द हुन जे चहिरे ते असांखे हमेशह जियां
चई रहियो हो, ॿेली सिंध जी पारत अथव। हिन सिंध खे पंहिंजो ज़मीर करे सम्झो, अहिड़ो ज़मीर जंहिंसां हमेशह सचो रहणो आहे। सिंध सां को बि दोखो ऐं दोलाभ पंहिंजे ज़मीर सां दोखो ऐं दोलाभ सम्झाई। अदा आख़िरी ॾींहंनि में बि उमेद ऐं आस खे हथां न छॾियो ऐं असांखे कॾहिं सिद्धीअ तरह त कॾहिं अणसिद्धीअ तरह अहिड़ा दर्स ॾींदो रहंदो। उहो असांजे कुटुंब लाइ ॿधीअ जी अलामत हो। हर आचर ते संदसि हुकुम जी बजावरी कंदे सभु अची वटसि मिलंदा हुआसीं। ऐं आंधी हुजे या तूफ़ान, हैदराबाद खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु संदसि कुर्ब लाइ कराचीअ पुॼंदी हुअसि। सोचां थी त हाणे कीअं कंदसि। संदसि सालियो पुट, संदसि गुणनि जा वारिस पुट उन रिवायत खे जारी रखण जो चवनि था। असीं आचर ते सभु मिड़ूं बि पिया, पर अदा नाहे त कुझु बि त साॻियो नाहे। संदसि कमी ॾाढी थी महसूसु थिए। हू अहिड़ो मुहबत जो मच हो जंहिं ते असीं सभु पतंगनि वांगुरु अची मिड़ंदा हुआसीं। पतंगनि पह कयो, मिड़िया मथे मच। हाणे उहो मच केरु मचाईंदो। आख़िरी ॾींहं में पाण ठीकु न हो ऐं आचर ते अची जॾहिं खांसि तबियत जो हाल पुछंदी हुअसि त मुरकंदे चवंदो हो, बाबला बसि हलण हारा सुपरी वञण वायूं कनि। या वरी हीअ सिट वरजाईंदो हो त पेई खणे पसा ॾुखे ॾेई वटि जीअं। पेई खणे पसा ॾुखे ॾीए वटि जीअं। वरी मौज़ू बदिलाए कूड़ी कावड़ सां असां भेणुनि खे चवंदो हो, छोकिरियूं ॾाढी देरि करे थियूं अचो, असुल बुख में साह थो निकिरे, हाणे उथो हली मानी खाऊं। हाणे भला केरु असांखे ईअं धड़का ॾींदो, केरु असांजो इंतज़ारु कंदो। बसि हाणे भिटाईअ जे लफ़्ज़नि में त पसियो रोन पुनूअ जा अखियूं उतारा, मूं भायो मूं वटि हूंदा सभु ॼमारा, साथियुनि सवारा कयो केच अखियुनि में। फरवरी 2013 ईस्वीअ ते आर्ट्स काउंसिल कराचीअ में थियल अदबी रेफरेंस में पढ़ियो वियो। मुंहिंजो अदा वॾो डॉक्टर फहमीदा हुसैन। अॼु असीं जंहिं शख़्सियत बाबति ॻाल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं, उहो हिकु ई वक़्तु आला पाए जो अफ़साना निगार, नाविल निगार, नक़ाद, आलिम, लिसानियात जो माहिर, सहाफ़ी, वकील त हो ई, पर संदसि उहे समूरा रुख या पहलू हिकु ई हवालो रखनि था, सो आहे सिंध सां इश्क जो हवालो। संदसि घण रुखी शख़्सियत ते अॼु हिते आयल असांजा मोज़िज़ अदीब ऐं आलिम ॻाल्हाईंदा, जन मां के संदसि पुराणा साथी ऐं दोस्त बि आहिनि। इदारे जे चेयरपर्सन हुअण नाते आउं सभिनी खे भलीकार चवंदसि, पर सिंधी अदब जे सिराज बाबति कान ॻाल्हाईंदसि। अॼु हुते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे अदा वॾे ते ॻाल्हाईंदसि, जेको असांजो अबो अमा हो, जंहिं असांखे बाबा ऐं अमा जी वफ़ात खां पोइ बि यतीम थियणु न ॾिनो हो, जंहिंजे दम सां असांजो पेकाणो या माइटाणो घर हो, जंहिं ज़िंदगीअ में सिर्फ़ु ॾियणु सिखियो हो ऐं मोट में सभिनी जो अणमयो अणखुट प्यार पातो, इज़त कमाई ऐं एहतराम माणियो। अॼु हू असां सां कोन्हे ऐं खेसि वए अॼु 12हों ॾींहुं आहे, पर जहिड़ो कर अञा बि दिलि खे एतबार नथो अचे त अदा वॾो हाणे कोन्हे रहियो। अॼु बि लॻे थो त फ़ोन जी घंटी वॼंदी ऐं अदा चवंदो, फहमी बाबला मुंहिंजे किताब खे ॾिसी वठी त अमर जलील खे फॉरवर्ड लाइ ॾियारे मोकिलिजां। सिर्फ़ु संदसि कहिड़ा गुण ॻाए कहिड़ा ॻायां, सिर्फ़ु भिटाई मुंहिंजे दिलि जी तर्जुमानी करे सघे थो त ॾिठे ॾींहं थिया को ॼाणा कहिड़ा पिरी, वलिन जीअं वरियाम ॻाल्हियूं गुण पिरीन जा। हिन जे ख़मीर में ख़ुलूस हो, नेक नियती हुई ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त वफ़ा हुई। उहा वफ़ा जहिड़ी हिन पंहिंजे रत जे रिश्तनि सां निभाई, अहिड़ी या शायदि उन खां बि वधीक हुन पंहिंजी मिटीअ पंहिंजी धरतीअ माउ सां निभाई। हू सिंधी माण्हुनि सिंधी ॿोलीअ सां ग़ैर मशरूत मुहबत करण वारो हो। उन जी महरूमी ऐं ॾुख ते ॾुखोइजी वेंदो हो,
असुल रोई ॾींदो हो। हाल में सिंध सां थींदड़ वेसा घातियुनि खे तारीख़ में थियल हाञनि सां रिलेट करे अहिड़ो सॾु ॾिनई जो अॼु ॾींहं ताईं पढ़ाॾो बणिजी गूंजी रहियो आहे। जॾहिं कराचीअ खे सिंध खां धार करे वफ़ाक़ जे हवाले कयऊं त उन जे रद्द अमल में 1956 ईस्वीअ में महिराण में कराचीअ नाले नज़म लिखी उनखे ओन कयई, उन जी मालिकी कयई। ऐं कराची सिंध जा सिंगार, ऐं रूहे वतन, तुंहिंजे माज़ीअ खे सलाम, तुंहिंजी माज़ीअ मुंहिंजे माज़ीअ खे सलाम। हा उहो माज़ी जो बेहद रोशन ऐं ताबान हुयो। ऐं कराची जाने सिंध रूहे वतन, ऐं सितारनि जी ज़मी, ऐं अपर साउन जा वतन। अदा उहा मालिकी सिर्फ़ ज़ुबानी कान कई हुई, बल्कि पंहिंजो इहो हक़ हथु करण लाइ हमेशह लाइ कराचीअ जो थी वियो ऐं कराचीअ जो डोमिसाइल ठहिरायई। कराचीअ जी उन मालिकी करण बाबति हिकु नंढड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थी। अटकल 30 खनि साल अॻु संदसि 2 वॾनि पुटनि साॻिए साल सुठनि नंबरनि सां इंटर साइंस कई। हिकिड़े खे इंजीनियरिंग में दाख़िला वठणी हुई, ॿिए खे मेडिकल में। जॾहिं दाख़िला फारम भरिया विया त ख़बर पई त कराचीअ जे डोमिसाइल ते सिर्फ़ु हिकिड़े खे दाख़िला मिली थी सघे, पर ॿिए जूं मार्कूं थोरियूं घटि आहिनि। तॾहिं आउं कराची यूनिवर्सिटीअ में हुअसि ऐं NED इंजीनियरिंग यूनिवर्सिटीअ जो सिंधी रजिस्ट्रार मुंहिंजो वाक़िफ़ हो। उन मूंखे सलाह ॾिनी त अदे सिराज साहब खे चओ त कराचीअ जो डोमिसाइल सरेंडर करे वापसि टंडरी जाम जो रूरल डोमिसाइल ठहिराए वठे त संदसि 2 पुटनि खे मेडिकल ऐं इंजीनियरिंग में सीटूं मिली पवंदियूं। मूं अची अदा सां ॻाल्हि कई, हू माॻई मूं ते कावड़िजी पियो ऐं चवणु लॻो त हिकिड़ो त कराचीअ तां हथु खणूं ऐं ॿियो वरी पंहिंजे ई ॻोठ जे कंहिं ग़रीब जे ॿार जो हक़ बि मारियूं। अहिड़ियुनि हरकतुनि त कोटा सिस्टम खे बदनाम कयो आहे। पंहिंजा ॿार त कराचीअ जे सुठनि स्कूलनि में पढ़ी को बि मुक़ाबले जो इम्तिहान पास करे पंहिंजो कैरियर ठाहे सघंदा। ॻोठ जे सरकारी स्कूल मां पढ़ियल ग़रीब ॿार वटि त उहो ई हिकिड़ो सहारो आहे। उहो उन्हनि खां फुरण जो सोचण बि गुनाह आहे। हिन हिकु पुट जी दाख़िला विञाई पर कंहिंजो हक़ न मारियो। असां वटि अॼु बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके कराची ऐं हैदराबाद जे बहितरीन प्राइवेट स्कूलनि मां ॿार पढ़ाए दाख़िलाऊं ऐं नौकरियूं ॻोठ जे डोमिसाइल ते हासिल कंदा आहिनि ऐं उतां जे ग़रीब ॿारनि जे हक़ ते दाड़ो हणंदा आहिनि। अदा कराचीअ खे पंहिंजो करण ख़ातिर ई 1984 ईस्वीअ में बाबा खे ऐं 2005 ईस्वीअ में नंढे भाउ इनाम खे कराचीअ में दफ़नाइण जो फ़ैसिलो कयो ऐं पाण बि उते ई आरामी आहे। चवंदो हो जेसीं ताईं असीं कराचीअ में पंहिंजा मुक़ाम न जोड़ींदासीं तेसीं कराची बि असांखे पंहिंजो कान कंदी। अहिड़ो हो मुंहिंजे अदा जो विजन। हुन पंहिंजे कुटुंब लाइ छा छा न कयो। बाबा हिकु प्राइमरी उस्ताद हो, आम ज़ुबान में ग़रीब मास्तर। उहो पंहिंजनि ॿारनि खे सिर्फ़ु सुठी तालीम ॾेई थिए सघियो। हुन शुरूअ में अदा सिराज ऐं ॿियनि भाइरनि खे पढ़ायो, पर पोइ जॾहिं असां भेनरुनि ऐं नंढनि भाइरनि जो वारो आयो त अदा संदसि ॿांह ॿेली थी बीठो। ॿई ॼणा ॿ नौकरियूं करे प्रेसन ऐं अख़बारुनि में सब एडिटिंग, प्रूफ रीडिंग, तर्जुमा ऐं ॿिया पोरिया करे असां जे पढ़ाइण खे जारी रखियाऊं ऐं बाबा जे रिटायरमेंट खां पोइ सॼो ॿार अदा पंहिंजे मथां खणी बीठो। अॼु माशा अल्लाह सभई पंहिंजी पंहिंजी फील्ड में कामयाबु आहिनि या कामयाबीअ सां रिटायर थियल आहिनि। भेनरुनि जी तालीम ऐं तरबियत ते ख़ासि ध्यानु ॾियण जे करे सभई आला तालीम याफ़्ता ऐं प्रोफेशनल आहिनि। उहो अदा सिराज जी रोल मॉडल जहिड़े किरदार जो कमाल आहे जो जीअं पाण साले पुट बणिजी बाबा जी आख़िरी वक़्त ताईं संभाल कयई, तीअं संदसि पुट बि आख़िरी घड़ीअ ताईं संदसि सेरांदी ऐं पेरांदीअ बीठा हुआ ऐं अमजद त डॉक्टर हुअण करे 24 कलाक संदसि सार हलंदो हो ऐं अॼु बि ॼण चवंदो हुजे त हुए त वेॼनि वटि तूं कीअं जीअं जॾो थिए। उहा संदसि तालीम ऐं तरबियत आहे जो उहे मेरिट ते पंहिंजे पंहिंजे शोबे में टॉप ते पहुता आहिनि। हिकिड़ो हाई कोर्ट जो जस्टिस थियो, ॿियो सर्जरीअ जो प्रोफेसर आहे
ऐं टियों हिकु वॾे IT कंपनीअ जो समूरे साउथ एशिया जो सरबराह आहे ऐं उन्हनि अदा जे मिशन खे अॻिते हलाइण जो अज़म कयो आहे। सिंध सां इश्क जो ख़मीर में अथनि। मुंहिंजो अदा वॾो हर लिहाज़ खां हिकु आइडियल इंसान हो। मूं हिते सभु रिश्ता ॻणाया, पर हिकु रिश्तो जेको संदसि जीवन भर जो संग साथी हो उन जो ज़िक्र न कयुमि त ॻाल्हि अणपूरी रहिजी वेंदी। असांजे समाज में नंढपण में कंहिं घटि पढ़ियल या अणपढ़ियल सोट मासात सां शादी कराए छॾण जो रिवाजु आहे, पर उन सां गॾु उहो बि रिवाजु आहे त उन्हनि मां जॾहिं को सियासतदान, अदीब ऐं आलिम कैरियर जे उरूज ते पहुचंदो आहे त कॾहिं ज़हनी हम आहंगीअ जे नाले में त कॾहिं सोशल स्टेटस जे करे उन जे सोट मासात मथां पहा ॼाणे उन औरत खे ॾुहाग ॾेई छॾींदो आहे। एतिरे क़दुरु जो उन मां थियल पंहिंजा बच्चा बि विसारे छॾींदो आहे। पोइ बि तरक़ी पसंदि ऐं रोशन ख़्यालु छॾिबो आहे। अदा सिराज 19 सालनि जे उमिरि में शादी थियण खां पोइ 79 सालनि जी ॼमार ताईं पंहिंजी उन ई मासात सां निभायो, जेका उन वक़्तु सिर्फ़ु 14 सालनि जी हुई ऐं ज़हनी हम आहंगीअ या सोशल स्टेटस जे लिहाज़ खां मंझसि जेका खोट हुई उनखे पूरो करण लाइ हिन संदसि ज़हनी तरबियत कई, साथ ॾिनो, अहिड़ो माहौल ॾिनो जो पोइ ॼण का कमी न रही। असांजी भाॼाईअ खे सॾींदो ई हो, मासात मिठी ज़ात, सच त रिश्ता निभाइण को हिन खां सिखे। हिकु भेण जी हैसियत में ख़्वाहिश कंदसि त शल हर जनम में आउं अदा वॾे जी नंढी भेण संदसि फहमी थी जनम वठां। से कीअं वञण में विसरी जे जीअं अंदरि मीत, से कीअं वञनि विसरी जे जीअं अंदरि मीत, रुठा कहिड़ी रीत परचंदा पर कहीं। 16 फरवरीअ ते सिंधी ॿोली अथॉरिटीअ में थियल रेफरेंस में पढ़ियल। सिंधी ॿोली ऐं सिराज, डॉक्टर फहमीदा हुसैन। कहिड़ो न अजीब हुस्न इतफ़ाक़ आहे जो अॼु मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सिराज जो ॾींहुं पियो मल्हाइजे ऐं कीअं न सिंधी ॿोलीअ ऐं सिराज जो उनवान ठहकी आयो आहे। ॿिनि हवालनि सां उहो उनवान अहम आहे। हिकु त सिंधी ॿोलीअ सां सिराज साहब जो इश्क़, जंहिं उन जी अज़मत ऐं क़दामत खे साइंसी अंदाज़ में दलीलनि ऐं सबूतनि सां पेश कयो ऐं उन जे अदब ऐं सहाफ़त खे शाहूकार ऐं मालामाल करण लाइ सदाईं पाण पतोड़ियो ऐं ॿियो उन महिनत ऐं मुहबत जो सबूत ॾींदे हिन जेको नज़रियो पेश कयो उहो सिंधी ॿोलीअ खे दुनिया जी सभ खां आगाटी माउ ॿोली साबित करण लाइ हो। उन किताब जो नालो ई सिंधी ॿोली आहे, जंहिंजे करे उहे ॿ नाला गुज़िरियल अधु सदीअ खां पाण में सलाहिया पिया आहिनि, सिंधी ॿोली ऐं सिराज, ऐं सदाईं हिक ॿिए जो हवालो बणिबारंदा। सिराज साहब जो किताब सिंधी ॿोली हूअं त 1964 ईस्वीअ में छपियो, पर उन ते कम जी शुरूआति उन्हनि मज़मूननि खां थी हुई जेके पाण 50 जे ॾहाके जे आख़िर में 1959 ईस्वीअ में मोहतरम डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे लिखियल कनि मज़मूननि जे जवाब में लिखिया हुआ आहिनि, जिन में हिन हिकु तरफ़ सिंधी ॿोलीअ जे संस्कृत मां निकिरण ऐं उन जी आर्याई ॿोली हुअण खे रद्द कयो हो ऐं ॿिए तरफ़ उन जी सामी सथ सां निस्बत वारी मफ़रूज़े सां इख़्तिलाफ़ कयो हो। उन्हनि मज़मूननि सिंध में हिकु लाॻीते बहस खे जनम ॾिनो। उहो बहस शुरू करण वक़्तु सिराज साहब जी उमिरि 26-27 साल हुई। 1 यूनिट जो ज़मानो हो जंहिंमें सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जो नाले वठणु सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जो नालो वठणु ॼण त गुनाह हो। उन ज़माने में सिंध तां उहो तोक लाहिण लाइ ऐं उनखे पंहिंजी शनाख़्त वापसि ॾियारण लाइ सिंधी अदीबनि ऐं आलमनि साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी सरबराहीअ में एंटी 1 यूनिट तहरीक पे हलाई। उन ज़माने में सिंधी माण्हुनि में हिकु क़िस्म जो अहसास महरूमी ऐं अहसास कमतरी हो जंहिंखे रद्द करण जी ज़रूरत हुई। मुअन जे दड़े खे मुअलनि या मुअन जो दड़ो चई कंहिं अहिड़े मुअल मरी वियल तहज़ीब ऐं तमदन जो ओहिञाण पे चयो वियो जेका काफ़रनि जी तहज़ीब हुई, जंहिंखे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो विरसो करार ॾियणु मयूब ऐं बाबल इस्लाम में सिंध सां निस्बत ॾियणु ममनू हो।
उन मां लधल मोहरुनि ते मौजूदु ॿोलीअ बाबति बि अहिड़ो ई ख़्यालु हो त उहा काफ़रनि जी ॿोली हुई, जंहिं ते अजायो मथो हणण जी ज़रूरत कान हुई। उन दौर जे अदीबनि मां क़ौम परस्त, तरक़ी पसंदनि ऐं रुजत पसंदनि जो झेड़ो त घणो ई वर्जायो वियो आहे ऐं रुजत पसंदनि तरफ़ां इस्लाम ऐं पाकिस्तान खे ख़तरे में ॼाणाए तरक़ी पसंदनि ख़िलाफ़ु हलायल मुहिम जो बि किताबनि में रिकॉर्ड आहे। पर उन्हनि ॿिनि इंतहाउनि जे विच ते के आलिम अदीब अहिड़ा हुआ जिन सिंध जी क़दामत ऐं अज़मत तां हथु खणण बदिरां उन ई क़दामत ऐं अज़मत खे मुक़दस ऐं पाक ऐं पोतर ॼाणाए सिंध मुख़ालिफ़ धुरियुनि खे सिंध सां बहितर रवैयो रखण जो आण सिधो जवाज़ पे मुहैया कयो। उन्हनि मां ॿ नाला वठंदसि। अहिड़नि आलिमनि ऐं अदीबनि मां हिक तरफ़ अहिड़ो मौक़िफ़ मशरिक़ी इल्मनि ते दस्तरस रखंदड़ आलिम मौलाना गिरामीअ जे मकाले मशरिक़ी शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझानात में ऐं ॿियनि तहरीरुनि में ॾिसी सघिजे थो, ऐं ॿिए तरफ़ सिंध जे अहम बरख आलिम ऐं मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच तरफ़ां सिंध खे बाबुल इस्लाम जी हैसियत में इस्लामी तहज़ीब जी साथारी ऐं सिंधी ॿोलीअ खे अरबी ॿोलीअ वारे साॻिए सामी ख़ानदान मां साबित करण लाइ तहक़ीक़ करण ते ध्यानु ॾिनो वियो ऐं अहिड़ा मज़मून ऐं किताब वग़ैरह लिखिया विया। पाकिस्तान ठहण खां अॻु काको भेरूमल पंहिंजे अहिड़े ई कंहिं जज़्बे तहत सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी बरतरीअ जो हवालो आर्यन ऐं संस्कृत खे बनाए चुको हो, जेको उन वक़्तु अंग्रेज़नि तरफ़ां अॻे ई ज़ेरे बहस हो। उन्हनि ॿिन्ही क़िस्म जे आलिमनि जी नेक नियतीअ ते को ज़रो शक नथो करे सघिजे। हुननि पंहिंजे पंहिंजे अक़ीदे जी रोशनीअ में सिंधी ॿोलीअ खे धर्मी ऐं मज़हबी ॿोलियुनि जे कुटुंब में पे शामिल कयो त जीअं माण्हू उन्हनि ते फ़ख्रु कनि। उन वक़्तु जेके नौजवान अदीब ऐं आलिम सिंध जी तशख़ुस, उन जी तहज़ीब ऐं ॿोलीअ जी अज़मत ऐं क़दामत में यकीन रखंदड़ हुआ, उन्हनि खे उहे ॿई ॻाल्हियूं न आवड़ियूं। उहे त सिंधीअ खे हिन धरतीअ सिंध जी ॿोली मञियो वेठा हुआ। उन्हनि लाइ सिंधीअ जो ख़मीर न आर्याई हो न सामी, छो जो उहे हिन सरज़मीन खां ॿाहिरियूं धारियूं तहज़ीब हुयूं ऐं सिंधू तहज़ीब उन्हनि खां आगाटी हुई ऐं सिंधी ॿोली बि पक सां उन्हनि खां अॻे हूंदी ऐं उहा ॻाल्हि क़दीम सिंधू तहज़ीब ऐं सिंधू लिखत जे मुंहनि जे दड़े मां ज़ाहिर थियण खां पोइ साबित बि थी चुकी हुई। मोहतरम इब्राहिम जोए जी तरग़ीब ते ऐं शेख अयाज़, तनवीर अब्बासीअ, मौलाना गिरामी, शमशीर हैदरी, ग़ुलाम रब्बानीअ ऐं रशीद भट्टीअ जहिड़नि दोस्तनि जे इसरार ते सिराज महज़ 25-26 सालनि जी उमिरि में उहे मज़मून लिखिया ऐं कुझु वक़्तु तहक़ीक़ ऐं मुताले करण खां पोइ 30-31 सालनि जे उमिरि में पंहिंजो किताब सिंधी ॿोली छपायो। उन जे पस मंज़र खे ज़हन में रखी पोइ हिकु नौजवान मुहक़िक़ जे ॾिनल नज़रिए खे सम्झो वञे त उन दौर में उन जे धुन ऐं छिरक इम्पैक्ट खे सम्झी सघिबो। ऐं हिन लिखियो हो त अरबी असांजे मज़हब जी ज़ुबान आहे, सो उन दायरे में असांखे अखियुनि ते, पर जेकॾहिं को चाहे त उन करे असीं सिंधी ज़ुबान जी असलियत ऐं शाहूकारीअ खां इनकार करियूं त इहा महज़ मज़हब जे नाले में असां ते धारियनि जी फ़ौक़ियत ऐं बरतरीअ खे मणण जी बेजा कोशिश चइबी। सिफ़ो 110 सिंधी ॿोली 2009 ईस्वी। वरी अॻिते लिखियाई त सिंधी हिकु महान ऐं अज़ीम ॿोली आहे, जंहिंमां शायदि अधु दुनिया जूं ॿोलियूं खीर पी वॾियूं थियूं आहिनि। उन नाते सां सिंधी ॿोलीअ खे एतिरो हक़ु ज़रूरु आहे त उन जी हैसियत जे मथ भरी न त बि बुनियादी ॿोलियुनि जे सफ़ में ज़रूरु तस्लीम कई वञे। सिफ़ो 186 सिंधी ॿोली 2009 ईस्वी। सिंधू लिखत खे पढ़ण जी इब्तिदाई कोशिश करण खां पोइ लिखियाई त जीअं त मुअन जे दड़े जो रस्मुल ख़त क़दीम तरीन रस्मुल ख़तनि मां आहे ऐं दुनिया जे केतिरनि रस्मुल ख़तनि जो मुंबा पिणु आहे, उनखे हल न करे सघण जो हिकु ई सबबु रहिजी वञे थो त कंहिं बि माहिर इन ॻाल्हि खे ख़्याल में न आंदो त हीअ रस्मुल ख़त जीअं त सिंध में ॼाओ निपनु सिंध जा क़दीम रहवासी उनखे कतब आणींदा हुआ, उन करे मुमकिन आहे त सिंधीअ जी का पुराणी सूरत उन में
मुज़म्मिर हुजे। सिफ़ो 163 सिंधी ॿोली 2009। उन वक़्त जे नौजवान सिराज जॾहिं उहो साबित करण जी कोशिशि कई त सिंधू माथिरीअ जी हिकु क़दीम शाहूकार असलूकी बुणाइती ॿोली आहे जंहिंजो पंहिंजो रस्मल ख़त आहे। उहा न संस्कृत मां निकिती आहे न सामी सथ जी आहे, बल्कि अणसिधी तरह उहो बि चयाईं त मुर्गो उहे ॿोलियूं सिंधीअ जूं मरहूने मन्नत आहिनि। त नतीजे में खेसि वातगाड़ो छोकिरो चई उन मफ़रूज़े खे सरासर रद्द करण जी कोशिशि कई वई। उहो हिकु मफ़रूज़ो ई त हो, उनखे तहक़ीक़ सां रद्द करे पए सघिया, पर असुल आलमनि बदिरां ॿिया लुण में मज़ो वठण वारा विच में काहे पिया, जन उन इल्मी बहस खे झेड़ो करे पेश कयो। जॾहिं त जीअं गुल मोहम्मद उमराणीअ गुज़िरियल हफ़्ते वारे ताज़ियती गरजाणीअ में चयो हो त हिकु तरफ़ सिराज साहब जी तरफ़ां आख़िरी उमिरि में डॉक्टर नबी बख्श बलोच जी पेरनि ते हथ रखी सलाम ॾियण वारी ॻाल्हि मां संदसि इल्मियत जो एतराफ़ ऐं एहतराम ज़ाहिर थिए थो, तीअं ॿिए तरफ़ डॉक्टर साहब तरफ़ां पंहिंजो नज़रियो तर्क करे सिराज जे नज़रिए खे क़बूल करणु पिणु संदसि क़ाबिलियत खे मञणु बराबरि चई सघिजे थो। सिराज पंहिंजे मुशाहिदे, मुताले ऐं मग़रिबी ऐं मशरिक़ी आलमनि जे ॾिनल मफ़रूज़नि खे साम्हूं रखी साइंसी अंदाज़ में दलील, मंतक ऐं बहस ज़रिए पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कयो। इन ॾिस में पोइ सिंध मां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजी तहक़ीक़ जारी रखी, जंहिंजे नतीजे में थियण त इहो खपंदो हो त जदीद कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स जे इल्म ज़रिए सिंधी ॿोलीअ जे लिखत खे पढ़ियो या डिस्फेयर कयो वञे हा। पर अफ़सोस त अॼु उन जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां तजुर्बा कंदड़ मग़रिबी तोड़े मशरिक़ी आलिम उन में आगाटी सिंधी ॿोलीअ बदिरां प्रोटो दरावड़ी ऐं प्रोटो प्राकर्तोन ॻोल्हे रहिया आहिनि। आगाटी सिंधी ॿोलीअ बदिरां प्रोटो दरावड़ी ऐं प्रोटो प्राकृतों ॻोल्हे रहिया आहिनि। अलाए जे कॾहिं वरी को 25-26 सालनि जो वातगाड़ो छोकिरो या छोकिरी उथी पंहिंजी माउ ॿोलीअ सिंधी ॿोलीअ खे जदीद खोजना जे उसूलनि ते असलूकी ऐं बुणाइती ॿोली साबित करे उन जो मान मथाऊं कंदा। अॼु भली हिकु हिंदू सिंधी नाविल निगार रिटर्न ऑफ द आर्यन्स ज़रिए इहो साबित करे त आर्या असल में सिंध मां निकिता हुआ ऐं वरी वापसि हिंदुस्तान आया ऐं सॼी दुनिया खे इल्मु सेखारे मोटिया ऐं पाण सां नई सुधरियल सूरत में आर्याई ॿोली संस्कृत आंदाऊं। ऐं ॿिए तरफ़ भली त अबू जलाल नदवी उहा दावा करे त सिंध जा माण्हू ई हुआ जन वञी सुमेर ऐं बाबुल वसायो हो ऐं उन्हनि खे जेका ॿोली ॾिनी उहा ई असुल सामी ॿोलियुनि जो बुनियादु आहे, छो त उहा पाण बि सामी गिरोह जी ॿोली हुई। पर सिराज साहब सिंधी ॿोली किताब में 1964 ईस्वीअ में उहो ई चयो हो त सिंधी कबीला हितां जी तहज़ीब ऐं ॿोली खणी निकिता हुआ ऐं वञी दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोली फैलायूं। उन्हनि पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जा असर क़बूल करे मकानी रूप अख़्तियार कया, पर बुनियादी तरह सां उन्हनि जो सरचश्मो असांजी असलूकी ॿोली सिंधी हुई, जेका न आर्याई हुई न सामी हुई, पर प्रोटो सिंधी हुई। सकाफ़त खाते हुकूमत सिंध ऐं सिंधी ॿोली अथॉरिटीअ जी सहकार सां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में सिंधी ॿोली ऐं सिराज सेमिनार में 21 फरवरी 2013 ईस्वीअ ते पढ़ियल। अदा सिराज असांजो अदा वॾो, शमीम मेमण। अदा सिराज असांजो अदा वॾो, हिकु वॾो दानिश्वर, महान अदीब, नाले वारो सहाफ़ी, सिंधी ॿोलीअ जो मुहक़िक़, कामयाब वकील, सिंध जो सचो आशिक़ ऐं सिंध जे सॼणनि जो सॼण सभु ॼाणनि था। आउं त उहो थी ॼाणा त हू केॾो नज़ीम इंसान हो। पीउ जे गुज़ारे वञण बाद जॾहिं आउं अञा मैट्रिक जी शागिर्दियाणी हुयसि त मूंखे पंहिंजे डॉक्टर बणजण जो ख़्वाबु पूरो थींदे नज़र न पियो आयो। अदा वॾे मूंखे हिमथायो ऐं चयाईं त छोकिरी, तुंहिंजे डॉक्टर बणजण जी ख़्वाहिश न सिर्फ़ु मामा जी हुई पर मुंहिंजी बि आहे।
पोलियो जे माज़ूरीअ जे बावजूदि जेकॾहिं तूं MBBS करे वईअ त न सिर्फ़ु तुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी बहितर थींदी, पर तूं असांजे सॼे वेड़े में ऐं टंडे ॼाम जे मेमण बिरादरीअ जी पहिरीं लेडी डॉक्टर सॾबीअ। दिस इज़ अ चैलेंज फॉर यू। अदा जी हिमत ॾियारण ते मूं माज़ूरीअ जे बावजूदि उहो ॾुखियो सफ़र शुरू कयो। चयमि अदा मूंखां पॉइंट में चढ़ियो नथो थिए। चयईं फाइंड द वे आउट। पोइ ज़ेबुलनिसा हासिल में मुंहिंजे रहण जो बंदोबस्तु कयईं। चयमि मुंहिंजे लाइ LMC जा डिघा कॉरिडोर्स ओरांघण नामुमकिन आहे। चयईं ॿुधो अथई, impossible is the word which is written in the dictionary of fools। ऐं आउं MBBS करे LMC मां निकिरी आयसि। LMC में मुंहिंजे हथां केतिरनि ई ग़रीब शागिर्दनि लाइ स्कॉलरशिपुनि जो बंदोबस्तु करणु, किताब पहुचाइणु, जंहिंजी ख़बर ख़ुदि शागिर्दनि खे बि न हुई त संदन तालीम जो भार कहिड़ी अज़ीम इंसान पंहिंजे कुल्हनि ते खंयो आहे। अदा वॾे जूं कहिड़ियूं ख़ूबियूं ॻणायां, कहिड़ा थोरा ॻणायां। असांजो भाउ बि हो, पीउ बि हो, रहनुमा बि हो, वाहरू बि हो। माण्हू छा हो, सॼो सारो सोन हो, जीअं हर को थो। पर अहिड़ी भरपूर काराइती ज़िंदगी हर कंहिंजो नसीब न हूंदी आहे। को मणियादार माण्हू पंहिंजो ईअं वारो वॼाए वेंदो आहे जो असां जहिड़ा माण्हू संदसि पेरनि जे निशाननि ते हलण जी बि सघ न सारे सघंदा आहिनि। अॼु हू दिलि जे वेझो हूंदे बि नज़र खां परे आहे। अॼु अखियूं खेसि ॻोल्हीनि थियूं, पर अॼु दिलि रोए थी ऐं अखियूं ॻोल्हींदियूं रहिजी वञनि थियूं। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों, मिलने के नहीं नायाब हैं हम। सिंधी ॿोली ऐं सिराज डॉक्टर हबीबुल्ला सिद्दीकी। हिकु दफ़े आज़ाद कश्मीर में मुंहिंजे मेज़बान चयो त टीवीअ ते ॾाढा सुठा सिंधी ड्रामा पेश था थियनि ऐं हिते दिलचस्पीअ सां ॾिठा वञनि था। मूं पुछियो त तव्हां सिंधी ॿोली सम्झी सघो था? चयईं त कश्मीरी ज़ुबान में घणा सिंधी लफ़्ज़ आहिनि। मूं मिसालनि लाइ चयो त ॿुधायईं, जीअं सुथण, असीं वग़ैरह। मुंहिंजो ज़हन पंहिंजे गुमान तरफ़ वियो त सिंध जी क़दीम ॿोलियुनि जो बुनियादु सिंधी ॿोली आहे, जेका सिंधू माथिरीअ मां निकिरी गंगा जमुना जी तहज़ीबी इलाइक़े में दाख़िल थी ऐं बाबली ऐं विच मशरिक़ जे ज़ुबाननि ते असर अंदाज़ थी। मिसाल तौरु बाबुल जे ॿोलीअ में मण, हंज ऐं कंझो निज सिंधी लफ़्ज़ आहिनि। दरावड़ ऐं सुमेरी असुल सिंधी हुआ जन पंहिंजे ॿोलीअ खे सिलसिलेवार गंगा जमुना ऐं दजला फरात जे तहज़ीबुनि में मुरवज कयो। मुंहिंजो अंभो ऐं गुमान मूंखे मजबूर थो करे त तव्हां अहले इल्म अॻियां उन ई ख़्याल जो इज़हार करियां। सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति सिंधी हिंदू ऐं मुस्लमान आलिमनि ऐं यूरोपी मुहक़िक़नि ऐं मुस्तशरक़ियुनि वक़्त ब वक़्त पंहिंजा मकाला ऐं किताब लिखिया आहिनि, लेकिन हनूज़ दिली दूरस्त जे मिसदाक कंहिं हतमी राय ते इतिफ़ाक़ न थी सघियो आहे। हुअण जे दड़े मां लधल मोहरुनि ते लिखियल तस्वीरी लपीअ जी पढ़णी बि अञा परे जी ॻाल्हि आहे। सिराज मेमण जे वफ़ात बाद मुनक़िदा मजलिसुनि ऐं ख़ासि तौर ते मोहतरमा ससी पलीजो ऐं महकमा सकाफ़त तरफ़ां कोठायल हिन सेमिनार में उहे चाक वरी चिकी पिया आहिनि। हिकु तरफ़ असां सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो नारो हणी रहिया आहियूं त ॿिए तरफ़ असीं सिंधी ॿोलीअ जे आगाज़ ऐं तारीख़ ते मुतफ़िक़ न आहियूं। साल 1959 ईस्वीअ जे मेहरान में उस्ताद मोहतरम डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मरहूम जो सिंधी ॿोलीअ जी मुख़्तसर तारीख़ जे उनवान सां हिकु मज़मून छपियो हो, जंहिंजो मरहूम सिराज मेमण हिकु तनक़ीदी जाइज़ो लिखियो ऐं ममण मची वियो। डॉक्टर साहब रायो क़ाइमु कयो हो त सिंधी ॿोलीअ जो बुनियादी दौरु थुल्हे लेखे ईसवी 6वीं सदीअ खां वठी या 11वीं सदीअ जे आख़िर ताईं सम्झणु घुरिजे। हिन दौर में सिंधी ॿोलीअ जी तश्कील थी
अहिड़ीअ तरह सिंधी ॿोलीअ जी क़दामत जो इनकार कयो वियो। संदसि ज़मनी नज़रियो हीउ हो त सिंधी ॿोलीअ जो बुनियादु सामी आहे। सामी माना अरबी ऐं संदसि मुतक़दमीन ज़ुबानूं सरियानी या इब्रानी वग़ैरह। सिराज साहब निहायत अदब ऐं मुआज़रत सां डॉक्टर साहब जी राय खे रद्द कयो ऐं लिखियो त तहक़ीक़ जा मुख़्तलिफ़ गिरोह आहिनि। हिकु गिरोह हिंदू आलमनि जो आहे जिन सिंधीअ खे संस्कृत मां निकितल ॿोली साबित करण खे हिकु धर्मी फ़र्ज़ु सम्झो आहे। ॿियो गिरोह यूरोपी आलमनि जो आहे जिन जी तहक़ीक़ बक़ौल डॉक्टर साहब अञा तनक़ीद तलब आहे। टियों गिरोह मुस्लमान मुहक़क़िन जो आहे जेके सिंधीअ खे अरबीअ मां निकितल सम्झनि था। ऐं चौथों गिरोह डॉक्टर साहब जी ज़ात जो ऐं साणसि हम ख़याल आलमनि जो आहे जेके सिंधीअ खे सामी सत जी ज़ुबान सम्झनि था। उहा असांजी बदकिस्मती आहे जो तहक़ीक़ ऐं इल्म में बि धर्म ऐं मज़हब, शख़्सी पसंदि ऐं ज़ाती लाड़नि जे करे कंहिं हिंदूअ जे लिखियल किताब खे काफ़ी वज़नदार ऐं मुस्तनद हूंदे बि को वज़न ॾियण ऐं सनद सम्झण खां कीॿाईंदा रहिया आहियूं। डॉक्टर साहब पंहिंजी हिन तहक़ीक़ में काके भेरूमल जे किताबनि क़दीम सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी तारीख़ मां कंहिं बि क़िस्म जे फ़ाइदे वठण जी ज़हमत गवारा न कई आहे। मूंखे यकीन आहे त डॉक्टर साहब जेकॾहिं उन्हनि किताबनि खे पेश नज़र रखे हा त पाण उहे ज़ाहिर ज़हूर ग़लतियूं की न करे हा जेके हिन मज़मून में जा बजा मिलनि थियूं। डॉक्टर नबी बख़्शान बलोच सिंधी ॿोलीअ जी मुख़्तसर तारीख़ तोहफ़ा लाड़काणा मेहराण 1959 ईस्वी जिल्द पहिरियों। सिराज खे सिंधी ॿोलीअ जी क़दामत खां इनकार ते बि सख़्तु एतिराज़ हो त सिंधी ॿोलीअ जी मौजूदा सूरत 11वीं 12वीं सदी ईस्वीअ में ठहण लॻी हुई। उहो नज़रियो काके भेरूमल ऐं कुझु ॿियनि आलमनि जो बि आहे। सिराज लिखे थो त हिननि साहबनि वटि को दलील कोन आहे। कन जुज़ियात जा जेके लफ़्ज़ चचनामे में मिलनि था उन्हनि मां ज़ाहिर आहे त ॿोलीअ जी तश्कील उन वक़्तु बि साॻी हुई जहिड़ी हाणे आहे। सिराज साईंअ जी राय मूजिबि सिंधी संस्कृत मां निकितल ई न पर सिंधी तरह उन जी हिकु तदरीजी बदलील सूरत आहे। पंहिंजी राय जी पुठ भराईअ में हिन बेहद अमीक ऐं मुदलिल मिसाल ॾिना आहिनि। मिसाल तौरु सिराज साहब जो ही दलील वज़नाए थो आहे त असांजी ॿोली महज़ ॻाल्हाइण जी ॿोली हुजण करे संस्कृत वांगुरु मरी की न वई पर ज़िंदह रही। असांजो लोक साहत असांजी ॿोलीअ जे जीअरे हुजण जी निशानी आहे। मूंखे उन में को बि गुमान न आहे त असांजो लोक अदब ऐं लोक फ़न निहायत क़दीम आहे। उन ये मुख़्तसर जाइज़े पेश करण बाद ऐं आख़िर में पंहिंजी ज़ाती राय जो इज़हार करणु चाहियां थो। सिंधी संस्कृत जी ॼाई न आहे। संस्कृत आर्यन जी ॿोली आहे जेका सिंधु माथिरीअ जे अज़ीम तहज़ीबी दौर जे आख़िर में गंगा जमुना तहज़ीब जे उसरंदड़ दौर वारनि तश्कील थी। संस्कृत याने सुधरियल ॿोली आर्यन हिंद सिंध जे प्राकृती ॿोलियुनि में पंहिंजा लफ़्ज़ ऐं सिर्फ़ु सरफ़ो नहू जा क़ाइदा शामिल करे उहा ॿोली राइज कई। सिंधी ॿोलीअ में न फ़क़ति संस्कृत जा नहू सरफ़ी नुमाया लफ़्ज़ शामिल थिया पर उन खां घणो अॻु ईरान जी पारसी, बुद्ध धर्म जी पाली ऐं मक़ामी दारदी ॿोलियुनि जा लफ़्ज़, मुहावरा ऐं चवणियूं सिंधी ॿोलीअ में शामिल थी चुका हुआ। मरहूम डॉक्टर नबी बख़्शान बलोच सिंधी ॿोलीअ जी क़दामत खे घटाइण जे बावजूदि तस्लीम कयो आहे त उन क़दीमी दौर में जंहिं वक़्तु गंगा जमुना दोआबी जे इर्द गिर्द संस्कृत पंहिंजो इब्तिदाई ऐं आख़िरी मंज़िलूं तय करे रही हुई ऐं उते जूं प्राकृती ज़ुबानूं उन जे ज़ेरे असर वधी ऐं विझी रहियूं हुयूं। उन वक़्तु कश्मीर खां सिंध वारे ख़िते में लिसानी नोयत जुदा गाना हुई। उहो ख़ितो पहिरियां ई हिंद ईरानी ऐं पोइ हिंद आर्याई ऐं दारदी ज़ुबानुनि जो आमाजगाह रहियो। सिराजुल हक़ सिंधी ॿोलीअ जी मुख़्तसर तारीख़ हिकु तनक़ीदी जाइज़ो मेहराण 4 1959 ईस्वी। उन क़दीम दौर खां वठी सिंधी कश्मीरी हिंदको
ऐं सिंधू माथिरीअ जूं ॿियूं ॿोलियूं पंहिंजी अलॻि तरतीब ऐं तरकीब सां वधंदियूं ऐं विझंदियूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि में सिंधी ज़ुबान ख़िते जी आम ज़ुबान लैंग्वेज फ्रैंका तौरु ॿियनि ॿोलियुनि ते असर अंदाज़ थींदी रही आहे। शायदि तंहिं करे ई मुंहिंजी कश्मीरी ज़ुबान मूंखे ॿुधायो त टीवीअ ते नशर थींदड़ ड्रामा कश्मीर में पसंदि कया वञनि था ऐं मुश्तरिक लफ़्ज़नि जी मदद सां सिंधी ॿोली सम्झी वञे थी। अॼु अमर जे ॿोलीअ जो आलमी ॾींहुं आहे। वचन करणु घुरिजे त माउ जी ॿोली सिंधीअ बाबति मुकमल तहक़ीक़ कंदासीं, उन जी क़दामत तारीख़ ऐं दुनिया जे ॿोलियुनि में उन जी इनफ़रादियत ऐं अफ़ादियत खे निर्वार कंदासीं। आमीन। 21 फरवरी 2013 ईस्वी ते सिंध सकाफ़त खाते तरफ़ां सिंध प्रोविंशियल म्यूज़ियम हैदराबाद में सॾायल सेमिनार में पेश कयल मक़ालो 21 फरवरी 2013 ईस्वी।